मेरा मुतालबा है मियाँ साहब से भी कि वो इंतजामिया के बजाय अपना नजरिया पे, अपना मंशूर पे इलेक्शन लड़े, तो वोट को इज्जत दिलवाए, वोट का बेइज्जती ना करे। वो उसका बेहतरी होगा, उसमें मेरा बेहतरी होगा, उसमें मुल्क का बेहतरी होगा। नवाज शरीफ का मुतालबो है तो वोट के इज्जत ॾियारे बेइज्जती न करे। इंतजामिया बदिरां पंहिंजे बल ते चूंडू विढ़े पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा अॼु वरी नून लीग ते खुपाए वार। कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयईं, कुछ माण्हू सम्झनि था त बादशाह वांगुरु मुल्क में अचो, दरबार में सभिनी जी हाज़िरी लॻरायो ऐं इलेक्शन जी हवा ठाहियो, पर समूरनि कोशिशुनि बावजूदि हवा न पई ठहे। हर इलेक्शन में कुछ माण्हू इहो तासुर ॾींदा आहिनि त संदन हुकूमत अची रही आहे, उन्हनि माण्हुनि खे अवाम बहितरीन जवाब ॾींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आम चूंडुनि में बलूचिस्तान खां सुठो सरप्राइज़ ॾियण जी ॿुधायो। असां ते तनक़ीद करण सां वोट मिलंदा त पोइ बिलावल सॼो ज़ोर लॻाए लीगी अॻवान राणा सनाउल्लाह जो बिलावल भुट्टो ज़रदारी खे जवाब चयईं, पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब में नून लीग मुख़ालिफ़ वोट हासिल करण चाहे थी, छाकाणि त पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ ॻाल्हि करे वोटर्स खे छिके सघे थी। उमीद आहे त पीपल्स पार्टी क़यादत जमहूरी रिवायतुनि खे नज़र में रखंदी। छा पीपल्स पार्टी चई सघे थी त जहिड़ो कराची खे ठाहियो आहे तहिड़ो सॼे मुल्क खे बणाईंदासीं। लीगी अॻवान अहसन इक़बाल चयो आहे त नून लीग 18 तरमीम खे मुकमल कंदी। मर्कज़ खां सूबनि ताईं इख़्तियार विया, पर सूबनि खां हेठी सतह ते इख़्तियार नाहिनि विया। पीटीआई खे नओं कप्तान मिली वियो। बैरिस्टर गोहर खान बिना मुक़ाबले चेयरमैन मुंतख़ब। पेशावर में थियल इंट्रा पार्टी चूंडुनि में उमर अयूब बिना मुक़ाबले मरकज़ी जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो। अली अमीन गंडापुर केपी, यास्मीन राशिद पंजाब, हलीम आदिल शेख सिंध ऐं मुनीर अहमद बलोच बलूचिस्तान जो सदर मुंतख़ब। तहरीक इंसाफ़ कंहिंसां वेड़ न कंदी। पीटीआई जे नए चूंडियल चेयरमैन बैरिस्टर गोहर खान चयो आहे त अॻूणो चेयरमैन हिकु जिदोजहद सबबि जेल में आहे। सदस्य पैनल अॻूणे चेयरमैन जो मुंतख़ब कयल पैनल पीटीआई जे हद खां वधीक लीडरशिप जेल में आहे। पीटीआई जे बानी अॻवान अकबर एस बाबर जो इंट्रा पार्टी इलेक्शन चैलेंज करण जो ऐलान। चवे थो अॼु इंट्रा पार्टी इलेक्शन जे नाले ते फ्रॉड थियो, जंहिंखे मुकमल तौर रद्द कयूं था। बंद कमरनि में 4 माण्हू वेही फ़ैसिलो करे रहिया आहिनि। पार्टी जी क़यादत केरु कंदो? जमहूरियत जे नाले ते हिकु नाटक कयो वियो। पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन खिलाफ सभई मुखालिफ जमातूं हिकु आवाज़, न वोटर हुआ न वोटर लिस्ट, न प्रेसिडेंट ऑफिस, न इलेक्शन सिलेक्शन जो अमल 15 मिंटनि में मुकम्मल थी वियो। लीगी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो बयान। पीपल्स पार्टी जी फैसल करीम कुंडी जो इलेक्शन कमीशन खां पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन ते नोटिस वठण जो मुतालबो। पीटीआई परवेज़ कटर ग्रुप इंट्रा पार्टी इलेक्शन के जाली करार ॾेई छॾियो। इस्तेहकाम पार्टी जे तर्जुमान जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ अॼु इंसाफ़ सां ज़ुल्म कयो। यहूदी लॉबी जो एजेंट अॼु मकाफ़ात अमल जो शिकार आहे। असां यहूदी लॉबी एजेंट खे शिकस्त ॾिनी ऐं संदसि मुंहं तां नकाब लाहे छॾियो आहे। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो भावलपुर में तूफ़ान अल-अक़सा कॉन्फ्रेंस खे ख़िताब। चई पीटीआई नौजवाननि खे तबाह कयो। असां चयो हो त पीटीआई का सियासी जमात न आहे, ही ठाहियल पार्टी आहे। हिन को नतीजो न निकिरंदो। अॼु हिन जमात में एतिरी ताक़त न आहे जो इलेक्शन कराए सघे। चीफ जस्टिस जानबदारी न कंदो, मथस दबाव नथो विझी सघिजे। सुप्रीम कोर्ट पीटीआई जे अॻूणे चेयरमैन जे ख़त ते पधिराई जारी करे छॾी। पधिराई मूजिबि चीफ जस्टिस पंहिंजे फर्ज़नि जी अदायगी ऐं हलफ़ जी पासदारी कंदो रहंदो। आर्मी चीफ जनरल सईद आसिम मुनीर चयो आहे त चैलेंजिस खां भले भित वाक़िफ़ आहियूं। पाक फ़ौज जो सॼो ध्यानु वतन जी सरहदुनि जी दफ़ा ते कुथल आहे। क़ौम जी हिमायत सां मुल्की दुश्मननि खे शिकस्त ॾिनी वेंदी। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि सिपह सालार जो ख़ैरपुर में बहावलपुर कोर फील्ड मशक़नि जो मुशाहिदो। मशक़नि जो मक़सदु ऑपरेशन माहौल में मुस्तक़बिल जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ महारत खे वधाइणु आहे।
मौसमियाती चैलेंजेस के मुंह ॾियण लाइ पुठिते पयल मुल्कनि जूं ज़रूरतूं 100 अरब खां डॉलर जी ख़ातिरी खां वधीक आहिनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ दुबई में गोलमेज़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त पुठिते पयल मुल्कनि खे मौसमियाती चैलेंजेस खे मुंह ॾियण लाइ माली ऐं टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे। साल 2030 ताईं घटि में घटि 6 अरब डॉलर्स पुठिते पयल मुल्कनि जी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ ॾियणा पवंदा। आर्ट्स काउंसिल कराची जो सदर सैयद अहमद शाह सिंध जो निगरान वज़ीर थी वियो। अहमद शाह खे गवर्नर हाउस में हलफ बरदारी तकरीब दौरान गवर्नर कामरान खान टेसरी उहिदे जो कसम खणायो। निगरान सूबाई काबीना में मेंबरनि जो अंग 11 थी वियो। सैयद अहमद शाह खे सूबाई इत्तलात वारे खाते जो कलमदार ॾिनो। इसराइल जा गज़ा ते चइनी पासनि खां हमला सहाफ़ी सुधो 180 फ़लस्तीनी शहीद 600 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिब हिक ई वक़्तु ज़मीनी हवाई ऐं सामूंडी हमला कया विया। 200 खां वधीक हंधनि खे निशानो बणायो वियो। हमास जा इसराइली शहरनि ते जवाबी रॉकेट हमला। इसराइली फ़ौज हमास वटि 6 यरग़माली मारिजण जी बि तस्दीक़ करे छॾी। इसराइल जा लबनानी सरहद ते बि हमला। 3 लबनानी शहरी शहीद। फ़लस्तीनियुनि में क़त्ले-आम लाइ अमरीका जी इसराइल खे 100 वॾनि बमनि जी बि फ़राहमी। मटियारी ज़िले जा 8 पुलिस अमलदार ऐं अहलकार मंशियात फ़रोशन में साथी हुअण जे इल्ज़ाम हेठि मुअत्तल। आईजी सिंध जी मंज़ूरी बाद आईजी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न मुअत्तली जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुअत्तल थियलनि में एसएचओ मटियारी ख़ादिम हुसैन ब्रह्माणी समेत इंस्पेक्टर एएसआईज़ ऐं पुलिस कांस्टेबल शामिल। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सिंध वासियुनि खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं वधायूं। पंहिंजे पैगाम में चवे थो सिंध जी सदाबहार सकाफ़त दुनिया जी क़दीम ऐं ख़ूबसूरत तहज़ीबुनि मंझां हिकु आहे। सिंध जा माण्हू पुरअमन रवादारी पसंद ऐं मुहिबे वतन हुजण सां गॾु फन ऐं फितरत सां मोहबत कंदड़ आहिनि। पीपल्स पार्टी मुल्क जी सभिनी सकाफ़तुनि खे हिक जहिड़ी ऐं बराबरी जो दर्जो ॾियण ते यकीन रखे थो। क़दीम तहज़ीब ऐं ख़ूबसूरत सकाफ़त खे उजागर करे पाकिस्तान जो मज़बूत चहिरो पेश करणु पीपल्स पार्टी जो मंशूर आहे। बहुत अच्छी बात है, मनाया जाना चाहिए और हमारी पहचान है ये। बिल्कुल यही कि अपने कल्चर को उसको तहफ़्फ़ुज़ करें, उसको फ़रोग़ दें। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सकाफ़त ॾिहाड़े बाबति पंहिंजे पैगाम में चयो आहे त सिंध जी तहज़ीब क़दीम ऐं अज़ीम आहे। पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब खे हथी वठाइणु घुरिजे। ख़ुशकिस्मती आहे जो दुनिया जो क़दीमी विरसो असां वटि आहे, इन जो तहफ़्फ़ुज़ करणु घुरिजे। हम तो खुद सेलिब्रेट करते हैं हर साल बड़े पैमाने पे, और कल भी सेलिब्रेट कर रहे हैं। सिंध हमारी धरती है और सिंधु दरिया का पानी पिया है, यहाँ पैदा हुए हैं, तो उसी हिसाब से हम तो सारा साल सिंध के अदब के लिए, सकाफत के लिए, कल्चर के लिए काम करते हैं। निगरान सूबाई वज़ीर अहमद शाह जो सुभाणे सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान। चवे थो सिंध में ॼावा आहियूं, सिंध असांजी धरती आहे। सॼो साल सिंध जे अदब ऐं सकाफ़त लाइ कमु कंदा आहियूं। हाणे नई ज़िम्मेवारी मिली आहे, सिंध जे अदब ऐं सकाफ़त लाइ अञा वधीक बहितर तरीक़े सां कमु कंदासीं। ओ जी जल मुझी माँ शाद रही आबाद, अज मेटी माथे लातिया मुअजरक टोपी पातिया। ही सिंधड़ी मुझी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना। सिंधड़ी मुझी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना। हिन मिट्टी ते मुखे नाज़वा, हिन मिट्टी में मुझो मानवा। ऐं धरती टीवी ऐं सोब मीडिया ग्रुप जे सॾ ते क़ौमी ईद जूं तयारियूं मुकमल। सुभाणे सिंध समेत समूरी दुनिया में बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठि सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। कराची खां कश्मीर ताईं सकाफ़ती रंगनि जी बहार। शहर शहर जागरता तक़रीबूं। कराची में टिकटॉकर्स जी जागरता रैली। सकाफ़त ॾिहाड़ो धरती टीवी ग्रुप सां गॾु मल्हाइण जो वचन। हैदराबाद, सखर, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणे ऐं मीरपुर ख़ास समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जागरता तक़रीबूं ऐं रैलियूं। धरती सां प्यार ऐं पापूह जा भरपूर इज़रार।